अफ़गान तालिबान दहशतगर्दनि जे दरअंदाज़ीअ में सहूलियतकारी कनि था। अफ़गान तालिबान पाकिस्तान समेत सॼे दुनिया जे लाइ ख़तरो बणिजी विया आहिनि। बॉर्डर मैनेजमेंट ते सिक्योरिटी इदारनि जे हवाले सां गुमराह कंदड़ प्रोपेगेंडा कई वेंदी आहे। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में इंतहाई मज़बूत पॉलिटिकल टेरर क्राइम गठजोड़ आहे। इन गठजोड़ जी सहूलियतकारी ख़ारिजी फितनो कंदो आहे। नॉन कस्टम गाॾियूं आपघाती हमलनि में इस्तेमालु थियनि थियूं। DGSPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरीअ जी सीनियर सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त हलंदड़ साल मुल्क में ऑपरेशन्स में मजमूई तौरु 1873 दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो कयो वियो, जिन में 136 अफ़गानी बि शामिल आहिनि। पाक अफ़गान बॉर्डर ॾुखियनि रस्तनि ते ॿधलु आहे। KP में पाक अफ़गान सरहद 1229 किलोमीटर आहे। पोस्टुनि जो फ़ासिलो 20 खां 25 किलोमीटरनि ताईं बि आहे। सिंध ऐं पंजाब जे भेट में KP में बॉर्डर जे ॿिन्ही पासनि खां ॻोठ आहिनि। अहिड़ी सूरत हाल में अच वञ ते ज़ाब्तो आणणु हिकु चैलेंज आहे। पाक अफ़गान वापार जे बंदिश सिक्योरिटी ऐं आवाम जे जान तोड़े माल जे तहफ़ुज़ सां जुड़ियल आहे। रब्तो ऐं वापार गॾु नथा हली सघनि। दुनिया जी का ताक़त पाकिस्तान खे शिकस्त नथी ॾेई सघे। ख़िते में अमुन जे क़याम लाइ अफ़गानिस्तान में अमुन ज़रूरी आहे। पाकिस्तान अफ़गान अवाम जे ख़ुशहाली ऐं तरक़ी चाहे थो। अफ़गानिस्तान मां दहशतगर्दी क़बूलण जोगी नाहे। अफ़गानिस्तान खे चयो आहे त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दीअ लाइ इस्तेमालु थियणु न ॾिए। अफ़गान पनाहगीरनि खे वॾनि वापसि इज़त सां मोकिले रहिया आहियूं। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त काबुल जे दौरे खां पोइ अफ़गानिस्तान सां जेकी वाइदा कया विया उहे पाकिस्तान पूरा कया, पर अफ़गानिस्तान दहशतगर्दीअ जे हवाले सां वाइदा वफ़ा न कया ऐं दहशतगर्दीअ जी सूरत हाल वधीक ख़राब थी वई आहे। चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जे लाइ बाख़बर क़यादत, क़ौमी ॿधी ऐं पॉलिसी साज़ीअ जो तसलसुल अणटर आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो 17वीं नेशनल सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब। ISPR मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी जो नेशनल डिफेंस यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो दौरो। वर्कशॉप कामयाबीअ सां मुकमल करण ते वाधायूं। क़ौमी सलामतीअ जे शऊर खे मज़बूत बणाइण जे लाइ शिरकत कंदड़नि जी कोशिशुनि जी वाखाण। सदर आसिफ अली ज़रदारी पारां वर्कशॉप जे पुॼाणीअ वारे तक़रीब में ग्रेजुएट जूं सनदूं बि विरहायूं वयूं। वर्कशॉप में पार्लियामेंट मेंबरनि, सीनियर सिविल ऐं मिलिट्री ऑफिसरनि, तालीमी इदारनि तोड़े सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि शिरकत कई। सिंध जे विरहाङे जो सवाल ई पैदा नथो थिए। नवां सूबा क़ाइमु करणु ऐं सिंध जे विरहाङे जे अफ़वाहनि ते परेशान थियणु छॾे ॾियो। 8वीं आईनी तरमीम अञा न आई आहे, उन ते कुझु नथो ॻाल्हाए सघिजे। पाकिस्तान जे मफ़ादनि खां सवाइ ॿी कंहिं बि ॻाल्हि ते बहस न कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी बान सईदाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त सिंध जे गवर्नर जी तब्दीलीअ जो ॿुधो आहे। गवर्नर जी मुक़ररी वज़ीर आज़म जो अख़्तियार आहे। खंड जे क़ीमतुनि वारो मामिलो ॻणतीअ जोॻो आहे। खंड जे अघनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। वॾे वज़ीर पारां ईंदड़ हफ़्ते खां सिंध में मेरिट ते भर्तियूं शुरू करण जो बि ऐलान। पीपल्स पार्टी कॾहिं कंहिं साज़िश जो हिसो नाहे रही। पीपल्स पार्टी जेलनि में वञी बि मौक़िफ़ तब्दील न कयो। पीपल्स पार्टी हमेशह इदारनि खे मज़बूत करण जी ॻाल्हि कई। ॿियनि जमायतुनि जो मौक़िफ़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते तब्दील थींदो रहियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शलील नामेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी मुल्क ऐं क़ौम जे लाइ जेके ख़िदमतूं सरे अंजाम ॾिनियूं आहिनि उन्हनि जो मिसाल नथो मिले। पूरी दुनिया तस्लीम करे थी त एटमी ताक़त जो बुनियादु रखंदड़ क़ाइदी अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो। आसिफ अली ज़रदारीअ पाकिस्तान खपे जो नारो हणी सभिनी खे मुतहद कयो। पीपल्स पार्टी सूबनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी। कुझु माण्हुनि जे इक़्तिदार में अचण जी सोच ऐं अंदाज़ अलॻि हूंदो आहे। PPA जी सोच हमेशह जमहूरी रही आहे। PPA जो मौक़िफ़ ऐं जदोजहद हमेशह मुल्क लाइ रही आहे। 58 सालनि में साज़िशूं बि थियूं ऐं मीडिया ट्रायल बि कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी बिना कंहिं ॾोह जे 12 साल जेल में रहियो। क़यामत ताईं पीपल्स पार्टी अवाम ऐं मुल्क लाइ क़ुर्बानियूं ॾींदी रहंदी। PPA जे 58 यौम तासीस जे मौक़े ते 100 हंधनि ते इज्तिमा थींदा, जिन खे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी हिक ई वक़्तु ख़िताब कंदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि तरक़ियाती पोर्टफोलियो जो इजलास। सिहत जे 16 मनसूबनि खे मौजूदा माली साल में अवाम लाइ खोलण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर सिहत खाते खे तरक़ियाती मनसूबनि ते कमु तेज़ करण जी हिदायत करे छॾी। सिहत खाते पारां ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे त सालियाने तरक़ियाती प्रोग्राम में 178 मनसूबा शामिल आहिनि, जिन मां 140 जारी ऐं 38 नवनि मनसूबनि लाइ 45 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुख़्तस कई वई आहे। 17 नवंबर 2025 ताईं फंडनि जो 21% इस्तेमालु थी चुको आहे। तदरीसी इस्पतालनि, ज़िले इस्पतालुनि, तिबी तालीम, हिफ़ाज़ती प्रोग्राम्स ऐं परॾेही इमदादी मनसूबनि ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सिहत जा अहम मनसूबा ज़िंदगी बचाइण लाइ सहूलियतूं आहिनि
देर बर्दाश्त जोगी नाहे। फंड जारी करे रज़ाकाबाद मेडिकल कॉम्प्लेक्स मनसूबे के बिना रनक जे मुकम्मल कयो वञे। हसीब जमाली सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जो सदर चूंडिजी वियो। सरफराज़ मितलो हाराए वियो। सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे चूंड में हसीब जमाली 2679 वोट खणी सोभ माणी। सरफराज़ मितलो 2604 वोट खणी सघियो। फरीदा मंगरियो 2582 वोट खणी सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे जनरल सेक्रेटरी बणिजी वई। तारिक अली जिसकाणी 1497 वोट खणी सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जो नायब सदर चूंडिजी वियो। हसीब जमाली जी कामयाबीअ ते संदसि हामी वकीलनि जो जशन। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में फ़लस्तीन सां एके जो ॾींहुं मल्हायो वियो। मज़लूम फ़लस्तीनियुनि जी हिमायत में रैलियूं कढी एके जो इज़हार कयो वियो। आलमी बिरादरी ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो इसराइली ज़ुल्मनि खे फौरी तौर ते बंदि कराइण जो मुतालबो। सदर आसिफ अली ज़रदारी जो फ़लस्तीन सां यकजहतीअ जी आलमी ॾियारे ते पैगाम। संदसि चवणु आहे त 1967 खां पहिरियां जे सरहदुनि मुताबिक़ आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार फ़लस्तीनी रियासत जा हामी आहियूं। पाकिस्तान आज़ादु फ़लस्तीन वारे मौक़िफ़ ते ग़ैर मशरूत हिमायत जारी रखंदो। अॼोके ॾींहुं बहादुर फ़लस्तीनी अवाम जे साबित क़दमीअ खे सलाम पेश करियूं था। फ़लस्तीनियुनि जे बेमिसाल हिमत ऐं पुख़्ते हौसले तारीख़ में नओं बाब रक़म कयो। पाकिस्तान हर आलमी फोरम ते इसराइली क़ाबिज़ फ़ौज जे ज़ुल्मनि जी मज़म्मत कई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पारां फ़लस्तीनी अवाम जे जाइज़ हक़नि जी मुकमल हिमायत जे अज़म जो वर्जाव। संदसि चवणु आहे त फ़लस्तीनियुनि पंहिंजे सरज़मीन खां महरूमी ऐं अमुन जे तबाही जहिड़नि सानियुनि खे मुंहुं ॾिनो। पाकिस्तान जाइज़ मज़ामत, आज़ादी, वक़ार, अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ जदोजहद सां गॾु आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जो फ़लस्तीनी अवाम सां एके जो इज़हार। संदसि चवणु आहे त हाणे आलमी बिरादरीअ लाइ इहो अणटर बणिजी चुको आहे त इहा बरियासती हल लाइ फ़ैसिलाइतो क़दम खणे। आलमी बिरादरी ताज़ी जंगबंदीअ खे जटरादार ऐं मुनसिफ़ाणे अमुन में तब्दील करे पाकिस्तान फ़लस्तीनी अवाम जी हिमायत जारी रखंदो। पीपल्स पार्टी हमेशह फ़लस्तीनी अवाम सां मज़बूतीअ सां गॾु बीठल रही आहे। पीपल्स पार्टी उन आज़ादु फ़लस्तीनी रियासत जे क़याम लाइ आवाज़ उथारींदी रहंदी जंहिंजो गादीअ वारो शहर अल-कुदस शरीफ़ हूंदो। चक भरिसां 9 वरनि जी ॿाड़ीअ सां मुबैना ज़्यादती। ॻोठ फरीदाबाद में ॿाड़ीअ सां ज़्यादतीअ जो वाक़ियो पेश आयो। जवाबदार फ़रार। ॿाड़ीअ खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो।